الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته وقال الله تبارك وتعالى: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. سبحان الله. इश्क वारी जमायत हुजे ऐं दुरूद पाक पढ़ण में सुस्ती हुजे, इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। निमाज़ अदा करे आयासीं पर कबूल पई अलाए न पई इहा ख़बर न आहे। रोज़ा रखियासीं पर कबूल पिया या न पिया इहा ख़बर न आहे। उमरा कयासीं कबूल थिया या न थिया काई ख़बर न आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त, इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां जॾहिं बि को दीवानो दुरूद पढ़ण जो रुॻी इरादो कंदो आहे, ज़ुबान पोइ चुरंदी आहे, क़बूल रब अॻे ई करे छॾींदो। सादर लफ़्ज़नि में चवां छो त अहले इल्म जमायत जी महफ़िल आहे। जेकॾहिं को बाला ऑफिसर कंहिं उम्मीदवार खे समझाए
त हिनन लफ़्ज़न सा हिन पेरा सा एप्लीकेशन लिखी पो खणी आ ऐं उहो उम्मीदवार ॿुधायल पेरा जे मुताबिक़ एप्लीकेशन लिखी ऐं खणी अचे, ॿुधायो त क़बूल थींदी या कान थींदी? थोड़ो ॻाल्हाईंदा अचो। रस्मी न माण्हू न रस्मी मौलवी, तव्हां वांगुरु गवर्नमेंट जो आऊं बि मुलाज़िम। इंशाअल्लाह ताला जेके ॿ चार ॻाल्हियूं कंदासीं ॾाढियूं प्यार वारियूं ऐं मोहब्बत वारियूं, जंहिं बि मर्तबे फिक्र वारो हुजे सुकून सां अची वेहे, इंशाअल्लाह ताला उनके तकलीफ़ न थींदी पर सुकून ज़रूर ईंदो। इहा तसल्ला करे छॾियो। अर्ज़ पे कयो दोस्त त जेकॾहिं उन मुताबिक़ एप्लीकेशन लिखिजे त अफ़सर ज़रूर क़बूल कंदो, छो त उन जी ॿुधायल तरीक़ेकार अल्लाह जॾहिं चवे त ऐं मुंहिंजा बाना मां ख़ुदा बि पंहिंजे महबूब जे मथां रहमतुनि जो नुज़ूल पियो फरमायां, मुंहिंजा फ़रिश्ता बि ऐं मुंहिंजा ईमान वारा बाना तोखे बि मां रब मौक़ियो थो ॾियां त इन रहमत वारे दरिया में टुबी हणी वठ। दिल चवे थी त दुरूद ते घणो ॻाल्हायां, समझाइण जी कोशिश कयां, ख़बर न आहे समझाए सघंदुसि या न। जॾहिं तव्हां सां दुरूद पढ़ंदा आहियो थोड़ो तवज्जो कयो त उन महिल चवंदा छा आहियूं? कंहिंजे लाइ बि दुआ घुरंदा आहियूं, अलॻि अंदाज़ हूंदो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं सलाम पढ़ंदा आहियूं त अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, ये चवंदा आहियूं। पर जॾहिं दुरूद पढ़ंदा आहियूं, अल्लाह हुकुम ॾिनो तव्हां असांखे त ईमान वारो मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो। तव्हां सां जॾहिं दुरूद शुरू कयो थोड़ो लफ़्ज़नि ते गौर कंदो, ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। अल्लाह चयो मुंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलियो। असां जॾहिं दुरूद शुरू कयो त छा चयोसीं? अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना। अल्लाह असांखे चयो त मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो। असां वरी बेक रब्बुल आलमीन जे दरबार में अर्ज़ कयो, मौला मुस्तफ़ा पाक दुरूद पाक असांजी ज़ुबान गुनहगार आहे, मौला हिन गुनहगार ज़ुबान सां असां कीअं मुस्तफ़ा ते दुरूद मोकिलियूं? असां तुंहिंजे दरबार में अर्ज़ था कयूं, तूं क़बूल करे पंहिंजे महबूब जे मथां रहमत जो नुज़ूल फरमा। अल्लाह असांखे चयो, असां वरी ख़ुदा जे दरबार में अर्ज़ कयो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना। जॾहिं सलाम पढ़ियोसीं डायरेक्ट पढ़ियोसीं, अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। सलाम डायरेक्ट पढ़ियोसीं, पर जॾहिं दुरूद जो नज़रानो पेश कयोसीं त डायरेक्ट कोन कयोसीं। छो कोन कयोसीं? जो दुरूद ख़ुदा जी ज़ात बाबरकात खे पसंदि आहे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात ऐलान कयो आहे। इन करे मां तवील न वञा, वक़्तु महदूद आहे। उम्मीद रखां थो त दोस्त इन थोड़ो शार्ट जुमले में समझी विया ऐं दिल खोले पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आल सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह जो पंहिंजे बाने सां ताल्लुक़, अल्लाह जो पंहिंजे बाने सां ताल्लुक़ एतिरो त गहरो ऐं घाटो आहे जो काश हिकु बानो
पंहिंजे वजूद सां न अहिड़ो तालुक रखे जेको मुंहिंजो रब तो असांजे वजूद सां रखी रहियो आहे। अञा सादर लफ़्ज़नि में चवां, जहिड़ो प्यार मुंहिंजो करीम रब तव्हां असां सां करे रहियो आहे, काश तव्हां सां पंहिंजे पाण सां न अहिड़ो प्यार कयूं त हिन दुनिया में ई तमाम मनाज़िर जन्नत जा नज़र ईंदा। कहिड़ो उहो प्यार आहे जेको अल्लाह जी ज़ात तव्हां सां करे थो, पर तव्हां सां पाण सां नथा कयूं। मौजू सैयदना सिद्दीक़ अकबर व खुलफाए राशिदीन ईसाले सवाब मोहतरम दोस्त राव सबीउल्लाह साहब जे वालिदैन जे लाइ कुछ घड़ियों ए बचार इश्क ऐं मोहब्बत जो गालियों कंदासीं। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह जी ज़ात जो प्यार तव्हां सां केतिरो आहे, हिकिड़ो जुमले में अर्ज़ कयां त तव्हां सां सोचो। तव्हां सां निमाज़ पढ़ी लिस्ट अल्लाह जे आॾो पेश कईसीं, मालिक साईं हे बि ॾे, हे बि ॾे, हे बि ॾे, हे बि ॾे, ठीकु आहे। लेकिन उहे माण्हू जन निमाज़ न पढ़ी, जन निमाज़ थोड़ो ॻाल्हायो, जन निमाज़ न पढ़ी, अल्लाह जे दरबार मां सॾु थियो हय्या अल सलाह, अचो कोन आया, आया त कोन, जवाब भी न ॾिनऊं। लेकिन आहिनि कंहिंजा जवाब ॾियो, उन जो सबूत सॾ ते भी न आया, सॾु वरनायो भी न, लबैक भी न चयो, पंहिंजे दुनिया जे ज़िंदान में पंहिंजो टाइम गुज़ारे अचे बिस्तरे ते पहुता। कोई XYZ जेको ॾिठो, फिल्मूं ॾिठो, ड्रामा ॾिठो, वग़ैरह वग़ैरह जेको ॾिठो, अचे बेख़ुदीअ में पंहिंजे मर्ज़ीअ सां खाई पी ईअं ॾिसी अखियूं ॿूटे सुम्ही रहिया। हिकिड़े मिंट लाइ बि मुंहिंजे रब खां ईअं दुआ न घुरियऊं, या अल्लाह रात ख़ैर जी गुज़ार जा, मूंखे निंड सुकून जी अता कजा, मुंहिंजो ख़ैर सां सिजो भार जा। हिकिड़े सेकंड लाइ बि उन्हनि दुआ कान घुरी। ॿुधायो उन्हनि खे सुकून जी निंड आई या कान आई? ॻाल्हि सम्झ में न आई। सुकून जी निंड आई? तव्हांजे ज़हन में ख़्याल ईंदो निंड छो न अचे, जेको सुम्हंदो तंहिंखे निंड ईंदी आहे? न मुंहिंजा दोस्त, हर सुम्हण वारे खे निंड कोन ईंदी आहे। अल्लाह जे ज़ात पंहिंजे सुने क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, वजअलना नौमकुम सुबाता। ऐ मुंहिंजा बाना, बिस्तरे ताईं अचण जो अख्तियार तोखे ॾिनुम, बिस्तरे ते लेटण जो अख्तियार तोखे ॾिनुम, अखिड़ियूं बंद करण जो अख्तियार तोखे ॾिनुम, निंड जे इरादे जो अख्तियार मां रब तोखे ॾिनो। लेकिन ऐ मुंहिंजा बाना याद करे छॾ, निंड जे इरादे जो अख्तियार मां अल्लाह तोखे ॾिनो, बिस्तरे ते लेटण जो अख्तियार मां अल्लाह तोखे ॾिनो, अखिड़ियूं बंद करण जो अख्तियार मां अल्लाह तोखे ॾिनो। वजअलना नौमकुम सुबाता, मगर सुकून जे निंड जो अख्तियार तो वटि नाहे, उहो अख्तियार मां अल्लाह पंहिंजे कुदरत में रखी छॾियो आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, उन ॾे निहार जंहिंजी तमन्ना है मां निंड कयां, निंड नथी अचे, हेॾहूं लेटे अखियूं बंद करे, निंड नथी अचे, गोरी खाई सुतो आराम जी, अखियूं बंद थी वयूं, जिस्म जी बेचैनी ख़त्म न थी, हेॾहूं लेटे, हेॾहूं तड़पे। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, इहा ई त मुंहिंजी बेनियाज़ी आहे, तूं पंहिंजा वस सभु करे थो छॾी, मगर मां ख़ुदा नथो चाहियां त तुंहिंजे जिस्म खे सुकून जी निंड नथो
तोहफो अता कया उन जे मुकाबले में उन मिस्कीन गरीब दे निगार जेको मेहनत मजूरी करे अञा बिस्तरे ते लेटण जो इरादो करे अञा अखड़ियूं बंदी कोन कंदो आ मां अल्लाह जे हुकुम सां अखड़ियूं उन जो पाण ई बंद थी वेंदियूं हन रात इए गुज़री वेंदी आ इए महसूस कंदो आ त ॼणो 10 मिंटनि में मुंहिंजा 10 कलाक गुज़री विया मुझो बेनियाज रब तो फरमाए ऐ मुझा बाना उन दे भी निहार जने तोखे निंड न अचे पंहिंजे पाण में भी निहार तो निंड करण जो वस कयो तो निंड जो इरादो कयो तो निंड जी गोरी खादी मगर निंड कान आई मुझो अल्लाह तो फरमाए जरा गौर कर अगर मां अल्लाह तुझे नेणन जी निंड 8 ॾींहं खत्म करे छॾिया अरबे रुपयनि जी दौलत तोखे ॾेई छॾिया हज़ारे एकड़ ज़मीन तो दई छड़िया दुनिया जी बेहतरीन इज्जत वाली कुर्सी तोखे दई छड़िया पावर तोखे दई छड़िया नौकर तोखे दई छड़िया सब कुछ मां खुदा तोखे दई छड़िया लेकिन मुझा बाना याद रखी छड़ अगर मां अल्लाह हिकड़ी नेमत पाजी तोखो खसे छड़िया जने 8 ॾींहं तुझे नेणन खे निंड न अचे 9 ॾींहं ते हिकड़े पासे ऐलान थी रहियो आ निंड तोखे दई रहिया आहियो बे पासे ऐलान थी रहियो आ निंड जरूर ॾींदासी मगर औलाद तां भी हथ खण दौलत तां भी हथ खण नौकरी तां भी हथ खण हिकड़े मिंट ला सोच छा कबूल कंदे औलाद खे प्यारो कंदे नौकरी खे प्यारो कंदे दौलत खे प्यारो कंदे या निंड जी तलब कंदे जवाब दे सुभान अल्लाह छा तलब कंदे चवंदे सब वञे त वञे मूंखे सुकून जी निंड अचे ये दोस्त मुझे बेनियाज रब फरमाए रहियो आ ए मुझा बाना तू अंदर में जाती तपा लतीफ सरकार फरमायो वनी चोबण कार वनी चोबण कार अदा तू हित न गोली हो दखे लिखो की न लतीफ चे बारो चो बेपार थी सदी मधु सदरो पिरत पुनल सिपार तिहा बोय निहार ततो में तेरो दोस्त जो मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह के मस्जिद में गोलण वारा केडो न चरियो मां अल्लाह के मक्के में गोलण वारा केडो न चरियो मां अल्लाह के मंदिरन में गोलण वारा केडो न चरियो काडे भटकंदो थो वती काडे गोलींदो थो वती मां खुदा तोखे बेहद कोन मिलंदुस अगर मां खुदा जी तलाश तू करी त पंहिंजे अंदर में झाती पाए तुझो रब तो में ही मौजूद मुझे बेनियाज रब तो फरमाए तू काने तो गोली माला मां खुदा बेहद नया मां खुदा तो में मौजूद है ऐ मुझा बाना तू पंहिंजे वजूद में झाती पा पंहिंजे अंदर में झाती पा ऐ गौर कर अगर मां खुदा तो सा प्यार नथो कया तो तोखे सुकून जी निंड केर ॾेई रहियो मुझो अल्लाह फरमाए तो कुरान करीम जी भी आयत मुझे बेनियाज रब फरमायो कुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन अल्लाह जो कुरान पढ़ो मुसलमानों अल्लाह जे कुरान जी तिलावत कर अल्लाह जे कुरान सा प्यार कर पर जडे अल्लाह जे पाक कुरान करीम खे न आडो रखी त पंहिंजे इन दिल जे जेका ये कोठड़िया पहिरी इन के ठाहींदो कर मुझा दोस्त अजीज याद रखी छड़ जेस ताई पहिरी दिल के तैयार करे ए बाद में तिलावत कंदे उन तिलावत जो मज़ो ही निरालो होदो सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि
जे दरबार में हिकड़े शख्स के पेट में सूर थियो, रड़ियूं कंदो आयो, या हज़रत पेट में ॾाढो सूर पियो आ, पाण फरमायो हेॾे आ, सूरह इखलास बा आवाज़ बुलंद तिलावत फरमायो। कहिड़ी सूरत? सूरह इखलास पाण बुलबावा से बुलंद तिलावत फरमाए। पाण हिय जो दम करण जो इशारो ॾिनो, पेट जो दर्द छॾे वियो, हमरा ठीक चङो भलो थी मोटण लॻो, घर में वञी ऐलान कई पेट जो सूर छॾे वियो आ, मगर मां वज़ीफो भी वठी आयो हा, जेके पेट में सूर पवे हलियो अचे, पाड़े में कंहिंखे सूर पइजी वियो, जो फलाणे शख्स ऐलान कयो आ, वठी आया, अचे क़ुरान जी तिलावत शुरू कई। सूरह इखलास हिकड़ो दफो न ॿ दफा न 30-40 दफा पढ़ण शुरू कई, मगर दर्द वारे जो दर्द खत्म न थियो। डॉक्टर ने हलिया वया, सुबह जो सवेल महबूब सुभानी जे दरबार में आयो, अचे अर्ज करण लगो, या हजरत तमाम मुते हिकड़ो दफो सूरह इखलास तिलावत कई, मुझो दर्द खत्म थी वयो, मु 100 दफा सूरह इखलास तिलावत कई, मगर दर्द लहण जो नालो ही न थो वठे। मामलो चाहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो, अल्लाह जो कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह जो कुरान त शिफा है, अल्लाह जो कुरान त रहमत आ। सही को मुंह त ॾाढो पढ़ियो, मगर दर्द वारे जो दर्द न लथो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो, अल्लाह जो कुरान शिफा जरूर आहे, रहमत जरूर आहे, पर कुरान पढ़ण जे लाइ ज़ुबान अब्दुल कादिर जीलानी जी हुजे त दिल भी महबूब सुभानी जी हुजे। कुरान सागियो, कुरान ॻाल्हाए, कुरान साॻियो ई आहे, हरफ साॻिया आहिनि, पढ़ण वारो अलॻि अलॻि। अगर तू चाही तो मुसलमान, अगर तू चाही तो अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कयां, कुरान करीम जो नूर मुझे अंदर में पैदा थे, अल्लाह जे कुरान जी तिलावत कयां, मुझी दुआ कबूल थे, अल्लाह जे कुरान जी तिलावत कयां, पंहिंजे जिस्म में उन जा असरात महसूस कयां, त इहा नामुमकिन काने ॻाल्हि सवली आहे। जॾहिं अल्लाह जे कुरान करीम जे तिलावत जे लाइ अल्लाह जे कुरान करीम के हथड़न में खणी, कुरान करीम के हथड़न में खणण खां पहिरीं पंहिंजे दिल में इहो ख्याल कर, उन कुरान करीम जी तिलावत करे रहियो हां, उन कुरान करीम के खोले रहियो हां, जे हरफ हरफ मुझे सुने मदीने जे मीर जे लबड़न के सने दफा चुमियूं ॾेई पोइ हिते आयो आ। तिलावत कंदा आहियूं न, तिलावत कंदा आहियूं, हर माण्हू तिलावत कंदो आहे, तिलावत भी कंदा आहियूं, घरवारीअ खे इंस्ट्रक्शन भी ॾींदा आहियूं, चांहि में थोड़ी खंड घटि विझिजे। तिलावत भी कंदा आहियूं, छोकिरो लुड़कायो, बाबा घड़ी खन भी मां कुरान पढ़ी वठां। वाह दोस्त, तुझे कुरान पढ़ण जो अंदाज, वाह दोस्त, पोइ चऊं था त कुरान पढ़ूं था, अंदर में नूर नथो पैदा थे। जॾहिं कुरान पढ़ी उन कुरान करीम ॾे तवज्जह करे ईअं पढ़ त ही उहो कुरान आ। ऐं तोखां सवाल कयां, जॾहिं काबतुल्लाह जे तवाफ जे लाइ वेंदो आहे, दीवानो काबे जे हरम में पहुचंदो आहे, जॾहिं मताफ जे अंदर हूंदो आहे, इहराम जिस्म ते ॿधल हूंदो आहे, थकल भी ॾाढो हूंदो आहे, परेशान भी ॾाढो हूंदो आहे सफ़र जे करे, पर जीअं तवाफ कंदो आहे हर चक्कर में तमन्ना हूंदी आहे, इन हिजरे अस्वद खे वञी चुमी ॾियां, बाहुनि जो ज़ोर लायां, माण्हुनि खे परे करे वञी हिजरे अस्वद खे चुमी ॾियां। छाजे करे इहा तमन्ना मौजूद आहे, दिल जवाब ॾींदी आहे त जेकॾहिं हिजरे अस्वद खे चुमी ॾियण में कामयाब थी वयुसि, ही उहो पत्थर आहे जेके रसूलुल्लाह चुमियो आहे, जेके हुजूर जा लबड़ा लॻा, मूं गुनहगार जा लब लॻंदा, आका जे लबन जे सदके मुंहिंजो रब मूंखे मुआफ़ करे छॾींदो। इहा तमन्ना मौजूद हूंदी आहे, लेकिन सोचो न थई त आका रुॻी अमीरनि जो नाहे, उमिरे लाइ अमीर वेंदा, ग़रीब किथां वञी सघंदो? आका रुॻी अमीरनि जो नाहे, मुंहिंजो आका त ग़रीबनि जो बि यार आहे। उहो उमिरे ते न पहुची सघण वारा, हज ते न पहुची सघण वारा, जॾहिं अल्लाह जो पाक कुरान करीम तिलावत ला साम्हूं रखी रुॻी तसव्वुर कर, ही हरफ हरफ उहो आहे जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ुबान खे बि चुमियो
मन खे भी चुमियूं ॾेई पोइ आयो इहो तसव्वुर करे कुरान पढ़ इहो ख्याल करे कुरान पढ़ ॾिस त तुंहिंजी दुआ क़बूल थिए थी या नथी थिए मुझे दोस्त अल्लाह जी जात बरकत जा बानड़ो हकीकत के समझण जी कोशिश कयो त मां अर्ज पे कयो शायद टाइम मुझे इहो इए थोड़ी नसीहत में गुजरी विंदो छा कया सजण साईं जो फकीर हन मुझा मुर्शिद करीम फरमाइना ओ फकीरो ओ खतीबो ओ मुकर्ररो किथे इए न थे त जोशे किताबत में इए जोशीला खिताब कंदा इए माण्हुनि खे रुगी वॾा नारा हणंदा वञो लेकिन ही मिंबर रसूल इन ते जॾहिं वेहो त इहा ॻाल्हि लाए न छड़जो त जेको चओ था इन जी पुछा खुदा जे दरबार में जरूर थींदी ऐ मुंहिंजा दोस्त अजीज तमां अर्ज पे कयो तव्हां जे आॾो त निंड त मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जो ॾिनल तोहफ़ो आहे लेकिन ॿिए तोहफ़े जो ज़िक्र कयमि उहो कहिड़ो तोहफ़ो जंहिंजो नालो आहे पाणी छा नालो वरितो वरी चओ गजरा वाह ओ केतिरो नवाब शाह जो परे आहे पर प्लाट महांगा छाजे करे जो पाणी मिठो ईअं ई आहे न परे आ पर पानी मिठो आ ऐं मुंहिंजा दोस्त जरा गौर कर इन पानी में अल्लाह केतरी हिकमत रखी आ अल्लाह तबारक व तआला जा बाधा सुबह जो जी निंड मां अमीर हुजे या गरीब केर भी जी निंड मां सुबह जो उथंदो आ उन जानो 5 बोतलूं मास थाधर जो रख 5 बोतलूं जामे शीरी जो रख हिकड़ी बोतल जेके भी ड्रिंक्स आहिनि मां ने पंहिंजो बोतलूं दुकाननि जूं इहे सभई बोतलूं रखी छॾ भला भला ज़ाइका जूस रखी छॾ पर जीअं निंड मां उथंदो कंहिं बि शइ में कोन निहारींदो ढेर पयूं हुजनि आॾो पर हुनखे तलाश छाजी लहंदी छो सोच छो इन पाणी में छा जायको भी एड़ो खास कोने थाधल जो जायको भलो आ जामे शीरी जो जायको भलो आ बोतल जो जायको भलो आ शैन जो जायको भलो आ उनन जे पासे तवज्जो कोने पानी दे छो थो वजे हां मुंजा दोस्त अजीज गौर कर मुंजा दोस्त अजीज अल्लाह ताला पंहिंजे नेमतन जो कदर कराए रहियो आ ऐ मुंजा बान्हा ये जेके मिठियूं मिठियूं शयूं इहे तो पंहिंजे हथड़न सां मां खुदा तोखे तौफीक ॾिनी इहे तुंहिंजूं बनाए पर पानी जो जायको तुझे रब पाण बनायो पानी जो जायको तुझे रब पंहिंजे कुदरत सां बनायो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह फरमाए मुझे महबूब जी मुझे करीम रब लबड़ा खोल मुझे मखलूक के बुधा कुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन ऐ मुझा महबूब ऐलान कर मुझे मखलूक के बुधा जे रात जो तवा सुमो था ॾिठो नलकन में पानी बीठो आ खूहन में पानी बीठो आ चरन में पानी बीठो आ ॾाढो पानी मिठो आ जीअं निंड मां सुबह जो उथिया तव्हां ॾिठो त नलको खाली लॻो पियो आ चर खाली लॻा पिया आहिनि वाह सभई सुकी विया आहिनि पानी मौजूद नाहे ॿुधायो पोइ छा कंदो मुस्लमान जवाब दे अल्लाह ताला पूछे तो बुधाए को छा कंदे रात सुते ॾिठी त पानी मौजूद आ सुबह जो उथे ॾिठी त नलका भी खाली लगा पिया आहिनि चर भी सुकी विया आहिनि वाहन जो पानी सुकी वियो आ मुंहिंजो रब चए थो तुंहिंजे रब जे आॾो इहा काई वॾी ॻाल्हि नाहे लेकिन माना तुझे लाइ केतिरो मुश्किल आ जो उन वक्त तू रूए ज़मीन के भी हीअं करी या हीअं करी मगर तू तेसी नथो करे सघी जेसिताईं तुंहिंजो परवरदिगार वरी महिरबानी न फरमाए त ऐ मुंहिंजा दोस्त तुझे असांजे कमज़ोरीअ जी इहा इंतहा है जो अल्लाह जे नेमत मां हिकड़ी नेमत रुगी पाणी आ रुगी जेकॾहिं ख़ुदा उहो खसे छॾे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तॾहिं बि तो असांजी ज़िंदगी अजीब थी वञे तबाह बर्बाद थी वञे त मुंहिंजा दोस्त अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा कर ऐं अल्लाह जे नेमतुनि जे शुक्राने जो बहितरीन तरीक़ो निमाज़ 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 अल्लाह जे नेमतुनि जे शुक्राने अदा करण जो सब का बेहतरीन तरीको कहिड़ो आहे निमाज़ छा है चओ निमाज़ जेकॾहिं अल्लाह जी
अल्लाह जे दरबार मो सदड़े थे ए नौजवान तू जवाब नथो दी त इहा जदे कैसा प्यार होंदो आ उन प्यार करण वारे रब जे सदड़े ते जवाब नथो दी त इन जी बेवफाई का वधीक इंतहा किए थी सके तो सा प्यार करण वारो एतरो प्यार करे तू न घुरी तदह भी तोखे दे तू न चाही तदह भी तोखे दे जादे वनी तुझी हिफाजत करे जबलन में तुझी हिफाजत करे घर में तुझी हिफाजत करे गाड़ी में तुझी हिफाजत करे हर जगह ते तुझो मुहाफिज मुझो अल्लाह जे फरिश्ता तुझे हिफाजत में लगाए छड़िया अल्लाह जा बाना मुझो खुदा तो खा पूछी रहो आ मां रब तो सा एतरो प्यार तो कया जो तुझे हिफाजत ला मां अल्लाह पाजे फरिश्तन जी जमायत मुकर्रर करे छड़िया अगर ए अल्लाह जा बाना ए नौजवान नमाज जे करीब न चढ़वारा पाजे अंदर खा पूछ जे करे तू कैसा एतरो प्यार करी ऐ ओहो तुझे सद जो जवाब न दे तोखे बुधा त तुझे अंदर मां उन जे ला केड़ा कमेंट्स निकरंदा तुझे अंदर मां उन जे ला केड़ा ख्याल निकरंदा तुझे अंदर मां जवाब ही दो त हिन का वधी कबियो केर तो बेवफा थी सके यार मां हिन सा हेडो प्यार कया ईद ते वगो वठी दिनो मास ड्यूटी ते पहुंचे वगो वठी दिनो मास मानी खाराई मास चाहे प्यारी मास सद तो कया त अचे नथो ऐ मुजा दोस्त तू नंढड़ा थोरा करी अगर तोखे अगलो जवाब न दे तुझे दिल में दुख अचे बगैर कह देर जे तू दोस्ती छिन ते देर न कंदे लेकिन मुझे करीम रब जे कुर्ब दे त निहार के 80 साल गुजरी वया के 60 साल गुजरी वया अल्लाह जे दरबार ते लड़ियो कोन नमाज जे वेझो थियो कोन लेकिन अल्लाह जी रहमत गरीब सदड़ा करे पुकारे रहिया चई रहिया ओ गुनाहगार बेशक तू गुनाह करे करे थक जी पवा लेकिन मां अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे कान थकिया 80 साल न पड़ी थई हीर भी हलिया मां रब तो के माफ करे छडिया 60 साल न पड़ी थई हीर हलिया मां खुदा तो के माफ करे छडिया ए मोजा दोस्त अजीज दुनिया जे अंदर वो इंसान कैसा भी वफा न तो करे सके जेको अल्लाह जे दरबार में नमाज न तो अदा करे वो पांजे वजूद का पूछे त जंजा एतरा कुर्बान जे कने मां उन जे जवाब ते लबैक नथो चवा त उहो पाण पांजे दोस्तन मां उम्मीद कीअं थो रखे त मुंहिंजा दोस्त मुझे एहसान जो बदलो एहसान सा दींदा ऐ मुंहिंजा दोस्त अजीज नमाज सब खां वधीक अल्लाह तबारक व तआला जे दरबार में पसंदीदा अमल ऐं इबादत आहे अल्लाह जी ज़ात शल तवाई असां खे पंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नस्ल तरीके सां नमाज अदा करण जी तौफीक अता फरमाए मां पंहिंजे मौजू ते मिटा वो पहला मददगार वो पहला सहाबी वो पहला मददगार वो पहला सहाबी नबी ने जिसे हर कदम पे दुआ दी वो पहला मददगार वो पहला सहाबी नबी ने जिसे हर कदम पे दुआ दी वो अफजलुल बशर बादज अंबिया है वो जाने सदाकत वो जाने वफा है फरिश्ते उसी की अदाओं पे आशिक फरिश्ते उसी की अदाओं पे आशिक उसी की नमाजों दुआओं पे आशिक फरिश्ते उसी की अदाओं पे आशिक उसी की नमाजों दुआओं पे आशिक वो कितना बड़ा है खुदा जानता है वो कैसे बना है खुदा जानता है वो कितना बड़ा है खुदा जानता है वो कैसे बना है खुदा जानता है कोई उसको सिद्दीक माने न माने कोई उसको सिद्दीक माने न माने दिए रुतबे उसको खुदा और मुस्तफा ने सैयदना सिद्दीक अकबर मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचपन जो यार
बचपन जो यारा तोखे पंहिंजे बचपन जो यार ॾाढो प्यारो हूंदो आहे मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचपन जो यार मुझे आका जी उम्र मुबारक 12 साल सैयदना अबू बकर सिद्दीक जी उम्र 10 साल बचपन जी दोस्ती मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी किफालत सुने अबू तालिब वट मौजूद सुनो अबू तालिब उन टाइम ते शाम जे सफर जे ला निकरंदो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बज़ाहिर मुझा दोस्त अजीज 12 साल जी उम्र बचपन जी उम्र पंहिंजे चाचा जे आॾो अर्ज़ कंदा आहिनि चाचा असां खे भी सफर ते वठी हलो अकेला असां हिते वेही वेही बोर थींदासीं दिल चवे थी तव्हां सां गॾु असां भी सफर ते हलो सोने अबू तालिब मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे गॾु हलण जे लाइ इजाज़त ॾिनी मुझे आका वरी चयो ऐ मुंहिंजा चाचा तव्हां सां कुरैश जा खोड़ वापारी गॾु हूंदा दाढ़ी कचहरी करण वारा गॾु हूंदा ओ मुंहिंजा चाचा मां मोहम्मद करीम जी दिल थी चवे त मुंहिंजो दोस्त अबू बकर इजाज़त ॾियो त उन खे भी वठी हलां तव्हां पंहिंजे दोस्तनि सां कचहरीअ में हूंदा त मूंखे भी कचहरी करण लाइ को दोस्त मिली वेंदो ऐलान नबूवत बाद जी गाला इब्तिदा ते हलंदो हल मुंहिंजा दोस्त अजीज जंहिं वक्त में उन काफिले जे अंदर हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सुने अबू बकर सिद्दीक के पाण सां गॾु वठी था वञनि मुख़्तसर अर्ज़ करे मोटंदुसि अॻियां जंहिं जॻह ते मुंहिंजा दोस्त अजीज पढ़ला थींदो पढ़ा कयो वेंदो उते हिकिड़ो राहिब हूंदो जंहिंखे ख़बर हूंदी त केरु अची रहियो करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक उन जेकी कुछ बुधी छॾियो उन बुधी छॾियो जंहिं वक्त में उते हिकिड़ो वण लॻल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दौर जो यानी 590 साल हिक रवायत मुताबिक तारीख़ी रवायत त 390 साल वग़ैरह वग़ैरह टाइम गुज़री चुको उहो वण सुकी खोखलो थी वियो मुंहिंजा दोस्त अजीज वण अचानक साओ थियण लॻो उहो राहिब उन ख़ुशीअ में लॻो पियो रोज़ जबल ते बीही करे वाट निहारींदो शागिर्द पुछनि था साईं दुनिया तव्हां जूं वाटूं ॾिसंदी तव्हां कंहिंजी वाट ॾिसी रहिया हो मुर्गी चवंदो हा हा जॾहिं वण साओ थी तयार थी वञे पोइ तव्हां खे ॾसींदुसि त मां वाट कंहिंजी ॾिसी रहियो हुयुसि 390 साल या 590 साल वक्त गुजरी चुको जंहिं वक्त में वण साओ थी वियो हाणे मुकमिल निगाहूं मुंहिंजा दोस्त अजीज रस्ते में सोने अबू तालिब सां गॾु वापारी अची रहिया आहिनि मुंहिंजो करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम अची रहियो काफ़िले खे ॾिसी करे उन राहिब ऐलान कयो इन काफ़िले जी दावत करणी उन काफ़िले जी दावत कई वई सभई गॾिजी अचे वण जे हेठो वेठा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻा तव्हां एॾो उठन जी संभाल लाइ वेही रहो महबूब उते वेही रहिया अबू बकर मुस्तफा सां गॾु वेठो जीअं उन राहिब ॾिठो तमाम माण्हू वेठा निहारे पुछण लॻो हू किथे एक मेरे निहारण लगा कहिड़ो हू कंहिंजे नाले थो चवी सादर लफ़्ज़न में चवां त उन राहिब यकीनन ई चयो हूंदो त जंहिंजे लाइ दावत कई उहो किथे अज़ीज़ाने यानी अर्ज़ करण जो मक़सद इहो त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अचण कयल ऐलान नबूवत खां अॻु में ई मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिंखे उहो नूरानी निगाह अता फरमाई उन्हनि मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञातो ईअं ई सैयदना सिद्दीक़ अकबर खे बि सुञातो जॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर काफ़िले में वापार सां वञी रहियो यमन जे तरफ़ वञी रहियो रस्ते जे अंदर जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ सुणे ख्वाब लधो ख्वाब में ॾिसी रहियो छा ॾिसी रहियो हिकिड़ो वण उहो एॾो वण वॾो जंहिंजे हेठो मां भर में वेठो हिक तारीख़ मुताबिक़ ॾिसे थो 24 जो चंड जेको इंतहाई चमकी करे मुंहिंजे झोल में अची वियो सिधो उन राहिब ॾे वियो राति हे ख्वाब लधो राहिब चयो देर न कर इहो ॿुध नालो छा अथई वेठो काथे
जने बुधाईंदो आ चवंदो आ दे खबर तुझे दुन जे हेठां तिर जो निशान ॾिसंदा आहे या न आहे। सैयदना अबू बकर ॾिसी चवंदो आ मुंहिंजे दुन जे हेठां तिर जो निशान भी मौजूद आ। चवे तो तीर न कर ये तमाम निशानियों उन शख्स में मौजूद हूंदियूं जंहिंजे लाइ अल्लाह दुनिया बनाई आ। वो महबूब उन जे हंज में आराम कंदो वञी वञी उन पीर ते कलमो पढ़ रब तोखे इज्जत वारो बनाए छॾियो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जो परवानो जॾहिं हिजरत जी रात थी आ। हिजरत जी रात नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे बिस्तर जे मथां शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम के आरामी करे मुझा करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम निकरन था काॾे निकरन था। अल्लाह जे क़ुरान करीम ॿुधायो أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا मुझा महबूब शेर खुदा के आरामी करे पाण जले निकरन था घना चेनी तरफ नखो बीठा चो 40 है घना दुश्मन बीठा को बुन में नाबीन को न हो कंहिंजी भी नजर कमजोर को नहीं। 40 माण्हुनि जो अखियूं घणियूं ॻाल्हायो नथा थोरो ॻाल्हायो। 40 माण्हुनि जो अखियूं घणियूं चो त हिकड़ी अख वारो कोई न हुयो सब बिन बिन अखियुनि वारा हुया 80 अखियूं वेठा हुया कंहिंजे इंतजार में हुया इमामुल अंबिया जे इंतजार में हुया। जेकॾहिं शार्ट करे जुमलो चई वञा मुंहिंजो महबूब मुस्तफा उन्हनि जे आलो गुज़रियो या न गुज़रियो ॻाल्हायो गुज़रियो या न गुज़रियो। महबूब उन्हनि जे आॾो गुज़रियो हबीब उन्हनि जे आॾो गुज़रिया 80 अखियूं पटियो वेठा हुया निंड बि कंहिंखे कान हुई। ॿुधायो मुस्तफा नज़र आयो या कोन आयो? जवाब कोन मिलियो। कंहिंखे नज़र कोन आयो। अखियूं भी पटियलूं हुयूं हबीब आॾो लंघी विया नज़र भी कंहिंखे कोन आया। अज़ीज़ाने मन गौर कर तो असां आशिकन चगन सादड़न दीवानन के केॾो न अजीब इशारो मिली रहियो आ। महबूब उनखे नज़र ईंदो आ महबूब उनखे नज़र ईंदो आ जेके महबूब पंहिंजो पाण ॾेखारण चाहींदो आ। महबूब उनखे नज़र ईंदो आ जिनखे महबूब पाण ॾेखारण चाहींदो आ। अखियूं पटियूं पयूं हन बीठा हन महबूब नज़र नथो अचे। ओॾा सैयदना सिद्दीक़ अकबर पंहिंजे घरड़े में मौजूद आ। हबीब दरड़ो रुॻी खड़काईंदा हन अबू बकर हाज़िर थींदो आ। पुछण वारे पुछो ऐ अबू बकर दुनिया में दोस्त भी हूंदा हन दुनिया में दुश्मन भी हूंदा हन छा हिकिड़े मिंट लाइ तोखे ख्याल न आयो जो अंदरों भी सवाल करी त केरु दर खड़काए रहियो आहे। सैयदना सिद्दीक़ अकबर जो जवाब निहार सोने सिद्दीक़ अकबर जवाब ॾिनो जेको पंहिंजे महबूब जो अंदाज़ न सुञाणे उनखे सिद्दीक़ कीअं चए। सिद्दीक़ चइबोई उनखे आ जेको पंहिंजे महबूब जे हर अदा खे समझंदो भी आ त सुञाणंदो भी आ। सुभान अल्लाह। अज़ीज़न मन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी करे जी अॻिते आया गार में पहुता गार जे ॿाहिरों